दाज़े सिंधु दरिया में गुडू बैराज वटि पानी में लाथ सखर ऐं कोटी बैराज वटि इज़ाफ़ो जारी आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदा शेरबाज़ को सुखा जी शेरबाज़। बिल्कुल दरिया सिंध गुड्डू बैराज वटि 3 कलाकनि दौरान पाणी जी सतह में 13,000 क्यूसेक रात रिकॉर्ड कई वई आहे। दरिया सिंध गुड्डू बैराज वटि पाणी जो मथां वेकिरो 6,11,051 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे, जॾहिं पाणी जो हेठां वेकिरो 5,83,154 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। 3 कलाक अॻु दरिया सिंध गुड्डू बैराज वटि पाणी जो मथां वेकिरो 6,24,000 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो, जॾहिं पाणी जो हेठां वेकिरो 5,94,000 क्यूसेक रिकॉर्ड कयो। हिन वक़्तु 13,000 क्यूसेक पाणी सतह में लाभ थी आहे। इन रीति सखर बैराज वटि पाणी सतह में लगातार चाढ़ जारी आहे। सखर बैराज वटि पाणी जो मथां वेकिरो 5,71,000 क्यूसेक रिकॉर्ड कयो आहे, जॾहिं पाणी जो हेठां वेकिरो 5,18,120 क्यूसेक रिकॉर्ड कयो आहे, जिथे वॾे दर्जे जी ॿोॾ बरक़रार आहे। कोटड़ी बैराज वटि बि पाणी जी सतह में चाढ़ जारी आहे, जिथे पाणी जो मथां वेकिरो 2,93,017 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे, जॾहिं पाणी जो हेठां वेकिरो 2,82,412 क्यूसेक रिकॉर्ड कयो आहे। पाणी जी सतह में लात गुड्डू बैराज वटि जेके ईंदड़ कलाक आहिनि उन दौरान पाणी जी सतह में लात थियण जो पिणु इम्कान आहे ऐं सखर बैराज वटि पाणी जी सतह में वाध थियण जो पिणु इम्कान आहे। जी शेरबाज़ तफ़सील ॾियण जे लाइ अवां जी महिरबानी।